वक्त मौजूद आहियूं मीरपुर साकरो लॻ मिडल स्कूल केसर खान कलमती बलोच में, जिते सन 2000 खां स्कूल की मरम्मत न थियण तोड़े स्कूल के एजुकेशन वर्क्स जे पारां डेंजर करार ॾिनो आहे। पर उन बावजूद गुज़िरियल 21 सालनि खां मरम्मत न थियण जे हवाले सां स्कूल जा जेके चापड़ किरिया आहिनि, जंहिंजे करे शागिर्द उस्ताद जेको सख़्तु परेशान आहिनि। अचो त हिते मौजूद उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॻोठ जे चङनि मुड़ुसनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। असांजो मिडिल स्कूल 1/8/1999 में मिडिल स्कूल जेको सो बुनियादी पियो। उन खां पोइ 2000 सन में जेको सो काइम अली शाह मीरपुर साकरे में आयो वॾो वज़ीर। उनखे ॻोठाण रिक्वेस्ट कई त असांजे पसमानदा स्कूल आहे ॻोठ मंझि इलाइक़े मंझि, उन मंझि एनरोलमेंट 200 जे लॻभॻि आहे। तव्हां महिरबानी करे असांखे हाई स्कूल मंज़ूर करे ॾिनो वञे। ऐं मोहतरम काइम अली शाह साहिब ॻोठाण जी जेको सो अर्ज़ु मञींदे मिडिल स्कूल केसर खान बलोच खे अपग्रेड जो दर्जो ॾिनो। ऐं सन 2000 ईस्वीअ मंझि हाई स्कूल जी जेका सा बिल्डिंग ठही, उहा हाई स्कूल जी बिल्डिंग में अची खाॾा खोड़िया ने रोज़ बि रोज़ जेको सो चापड़ा किरनि था। ऐं ताज़ो जेको सो इंजीनियर वर्क्स आयो, लोडो साहब अमीन लोडो साहब आयो, उन असांखे लेटर जारी कया। एनरोलमेंट आहे हिकिड़ो ॿारहड़ी स्कूल आहे, ॿार शहर ते नथा पहुची सघनि ऐं उन्हनि जो अफोर्ड नथा गाॾी वाॾी करे सघनि। हितां जी स्कूल जी तमामु ज़बून हाल आहे, ॾींहों ॾींहुं हिन जे एनरोलमेंट ते असरु पए पियो। ऐं ॿार तमामु जेके ख़स्ता हाल स्कूलनि में पंहिंजी ज़िंदगी तरीअ ते रखी अचनि था ऐं उस्ताद वेठा आहिनि, उहे बि हिन वक़्त में ॿाहिरि वणनि हेठां वेही ॿारनि खे पढ़ाइनि था। असांखे स्कूल ठाहे ॾेई वञनि। 2017 खां वठी असांजे स्कूल तमामु किरण ते ज़ेबून हालत थी वियूं। अॼु ताईं ताज़ी बरसाति पवण जे करे तमामु चापूड़ा किरी चुका आहिनि। हींअर हाज़िरीन तव्हां ॾिसी सघो था। जीअं त हिते तमामु ज़बून हालत स्कूलनि जा असां टापला किरिया आहिनि, जीअं त असां वटि 2 टे ॿार ज़ख़्मी बि थिया आहिनि। असां वटि 2 टे ॿार ज़ख़्मी बि थिया आहिनि। मरम्मत कोन थी आहे, तक़रीबन इलाही टाइम खां थी वियो आहे। त असां स्कूल पढ़ाई लाइ ॿार पढ़ंदा आहियूं, हेठि माकोड़ आहिनि, असीं वेहण खां मजबूर आहियूं। असांखे डपु थिए थो, मथां चापड़ इलाही लॻी। मिनिस्टर सरदार शाह साहब जेको त वॾियूं दावाऊं कंदो आहे त बाबा असां सिंध में अहिड़ा कम कया आहिनि, अहिड़ा कया आहिनि। असां सिर्फ़ु अॼु इहो अपील था करियूं त बराए महिरबानी करे हीउ जेको असांजो स्कूल आहे, जेको असांजे ॿारनि में ख़ौफ़ छायल आहे, जेको उन्हनि जे माइटनि में ख़ौफ़ छायल आहे, इनखे फौरी तौरु हंगामी बुनियादनि ते स्कूल जी मरामत कई वञे, जीअं त हिननि ॿारनि ऐं माइटनि में बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। मीरपुर साकरो लॻ मिडल स्कूल केसर खान बलोच जे उस्तादनि, शागिर्दनि ऐं मोददीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो चवणु आहे त फौरी तौर ते स्कूल जी मरम्मत कराए तोड़े कंप्यूटर जेको हाल ज़बून हाली जो शिकार आहे, जंहिंजो कमु ठेकेदार अध में छॾे जेको हलियो वियो, उहो कराए हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन ज़ुल्फ़कार अली कलमती सां गॾु साहिब ख़ान कलमती, टाइम न्यूज़ मीरपुर साकरो।